अधी लख लख मुबारक हुजन तव्हांखे। छाजो मुबारकूं वरी कंहिंखे पुट जायो आ। भला इहो ॿुधा भला मिठाई किथे आ? उहा बा मिठाई कोन खणी आया आहियूं, बाक़ी जेकॾहिं तोखे एॾी बुख लॻी आहे, एॾी तलब थी खाइण जी, त हल ॿाहिरि हली छेणा खाराया कटराओ थी वेंदे। अधी हिनखे सम्झाई ॾिस त ही छा थो चवे। सही त चवई थो, ही यूनिस जी आज़ादी जी मुबारक पिया ॾियनि, तूं वरी पुट जी मुबारक सम्झी वेठो आहीं। अधी भला अदो जमादार गाह खाइण वियो आहे छा? मुंहिंजो मतिलबु आहे त किथे आहे, ॿाहिरि वियो आहे छा? नज़र कोन थो अचे। जमादार वियो आहे रेसराम बूटे खान ॾे। चंदो वठण? मुंहिंजो मतिलबु आहे त अधी इहो रईस ॾे छो वियो आहे? उहो अधी ॿुधो आहे त इहा सॼी जांच मीरल माकोड़े करे ॾिनी। अधी ॻाल्हि कबी चिटी हुजे, बाक़ी मीरल खे शाबस जो जमादार जी ॻोल्हा में मदद कई, बाक़ी न त जमादार को कमु चढ़ियल हो। वाकई सही थो चई, जमादार पंहिंजे घर अचण में बि बिटिजंदो आहे। ही वरी छा छापो हणंदो? हाणे घणो मग़ज़ न खा, जेकॾहिं न जमादार ख़बर पई त पादर ठोकींदी यादि कंदे। पादर आहे या सबक जो यादि कंदो? वाह जी ॻाल्हि कई अथई माय लवली सिस्टर। अरे शहज़ादा, तोखे बि हिन किरण वारो असर थियो आहे छा? मट कर वे हरू भरू मूंखे कावड़ थो ॾियाराई, मुंहिंजी फज़ीलत सिख। अदा न ही मुंहिंजो भाउ सुधरंदो, न ई वरी तुंहिंजो भाउ सुधरंदो। असां बि अंधनि सां वेठा था अख बूट खेॾूं। ओ मुंहिंजा यूनिस पुट, तूं नथो ॻाल्हाए? भला ख़ैर त आहे न, चाकू त आई न? मुंहिंजो ख़ैर आहे, ॾियारी हणण जे लाइ तव्हां सभु जो वेठा आहियो, मां वरी छा ॻाल्हायां? वाह यूनिस पुट वाह, वाह जो चर्चो कई शहज़ादे सां, असुल सफ़ा मारे छॾीस। मां तव्हां सभिनी खे आहियां, शहज़ादे हिकिड़े खे न। अकुल सिख पुट, वॾनि सां ईअं नाहे ॻाल्हाइबो, कुझु सियाणो थी। अदी ख़ैरा ख़ैरा, हिन जी असां दिलि में न कंदासीं। हे वीचारो आहे ई दरवेश। दरवेश हूंदो तुआरो चाचो चनेसर, मूंखे दरवेश न चओ। ऐं केसरी हाणे हिन लछूअ खे तव्हां घर अचण ॾींदो या न? ए लछू तोखे ख़ुदा बख़्शे ॾे, ही असांजे लाइ मोल हुजे। कछो बि मोल हुजा, मोलनि जा मुंहिंजा त सेठ जा हुजनि। मां जहिड़ो हुजा मां तोसां शादी कंदो हुजा, कपो मरां त भली मरां। अरे त हिकड़े मरणो थी निभागा त हींअर ई मर, को शादी जो लाचार आहे छा? अरे हरू भरू पियो वात हणी, ॻाल्हि खे दंग त कर न निभागा। तूं भला विच में छो चढ़ंदो हुजी? कृष्णी तुंहिंजी भाणजी हुजे छा? मां अहिड़े मामे खे गोली हणंदी हुजां जेको गुड़नि जो गुॾो हुजे। तूं सेठ मुंहिंजे छो बाह ॾींदी हुजी? मां को मोह हुजां? मां भली पंहिंजे सेठ खे बंदूक हणंदो हुजां, पर तोखे हथ लाहे न ॾींदो हुजां। कृष्णी ॾियो त ख़बर, विढ़ो तव्हां लछू पाण में था ऐं दलील वरी मूंखे था कयो। अरे तव्हां में ख़ैर त आहे न, छा थियो आहे तव्हांखे? सेठ तूं माथे कंदो हुज, मां पाण हिनखे मुंहुं ॾींदो हुजां। तूं मूंखे छा मुंहुं ॾींदो हुजी? तुंहिंजे सेठ जो वजन त छेण जे बासके जेतिरो बि न हुजे। केॾी महिल बि मां हुनखे बाहि ॾेई छॾींदी हुजां। वह जो फज़ीलत आहे, मां जॾहिं ॼायो त 10 किलो त मुंहिंजो वज़न हुयो, ऐं हाणे वरी मूंखे तूं छेणनि सां थी भेटे। हा दे हाणे वरी मूंखे बागड़ी में बेइज़तो था कनि, सो बि 12 बचे। बेइज़ती माण्हू जी त हर को बेइज़ती कंदो हुजे, पर छो न हू बागड़ी हुजे या मुस्लमान हुजे। कृष्णी ज़ुबान खे संभाल। छो मुंहिंजी ज़ुबान किरदी हुजे छा? कई हो मुंहिंजो मतलबु न हुजे, सेठ खे मां पाण बेइज़तो कंदो हुजां, बाक़ी ॿिए का सेठ खे जलील थियण न ॾींदो हुजां। अरे बाबा घणी जाफ़ न कर, तुंहिंजी महिरबानी। हाणे हल त हलूं अजायो। ईंदो लाफ दाफ अलाए छा चवंदो। गुंडेल ॾे त ख़बर, ॾाढो परेशान तो नज़र अचे। सुबुह सुबुह भला पंहिंजो पाण खे आईने ते ॾिठो अथई छा? न असां मर्दनि जे लाइ वॾा मसला आहिनि ॿाहिरि, तव्हां माइनि खे छा आहे? वाकई मर्दनि जे लाइ मसला हूंदा आहिनि, पर हिन महिल मर्द आहे काथे?
बाबा त ॿाहिरि वियला। भाई तो के मां मर्द कोन थो लॻा सोनो सेब तो मन माशूक नौजवान। मूं वारो मारोट माशूक वाकई ॾाढो हसीन हो, पर वीचारे जी हयाती एतिरी हुई जो वहीअ में ई गुज़ारे वियो। मां उहो माशूक कोन थो चवां, मां पाण खे माशूक थो चवां। ईअं त न भोलो बि पंहिंजो पाण खे ॾाढो सुहिणो सम्झंदो आहे, पर हूंदो नाहे। मूंसां चर्चा न कर, मां नाराज़ थी वेंदुसि। ऐं कोन थी कयां मां तोसां चर्चा, पर ॿुध तोखे इहे पैसा कॾहिं मिलंदा? ऐं ॻाल्हि ॿुध, चङी तरह कन खोले, इन पैसनि जे आसरे ई मां 20,000 वारो जोड़ो वरितो आहे। जल्दी उन जा पैसा ॾियणा आहिनि मूंखे। सची दस चरी थी छा? जेको 20,000 वारो वॻो हथ थी करी? हा त उन ॾींहुं तो पाण जो चयो त हेकांदा ॾोकड़ मिलंदा, उहे काथे आहिनि? छल न को भोग करे, तव्हां उन ते यकीन करे था वेही रहो। ही छा मुआ रुगो तो वेठो तू कूड़ हाणे? वो खैर तुंहिंजो मसलो आहे, पंहिंजो मसलो अथई। मूंखे न कपिड़नि जा पैसा खपनि त मतिलबु खपनि। मरी वियासीं, रुगो नुक़सान जे मथां नुक़सान। न हाणे 20,000 थींदा न जान छुटंदी। ओ भाजाई, ओ भाजाई, भाजाई मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। ओ भाजाई, ओ भाजाई, ओ भाजाई, पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। ओ भाजाई, ओ भाजाई, भाजाई मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। छा है? भाजाई कन और ते कर त ॿुधायां आहिनि। ॻाल्हि फ़ाइदे वारी आहे त कन ॾियां, न त ठहियो। ॻाल्हि वॾे फ़ाइदे वारी आहे, सम्झ त पंहिंजूं 5 आङुरियूं गेह में आहिनि। जेकर अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ वठ कन। हे कन मूंखे तुंहिंजो नौकर मां थींदुसि, नोट बि ॾींदुसि, ॻोठ बि पटींदुसि। माना त सिकू सिपाही खे मुंहिंजी सूंहं ॾिसी खुटी खयो आहे। अहिड़ो त हुस्न जो ॼार विछाईंदीसांसि जो शाकुर वांगुरु पुछड़ियूं हणंदो। तूं भला कॾहिं काइदो ठाहु कोठो हुजे जो तूं अछा ते ठठोलू कंदो हुजे के हेॾा हिकिड़ी लपाट वरी बि हेॾा हणाए त बूथ फिराए छॾींदो हुजाए। अरे मुंहुं हथ जा फिरणी जो हीअं फिरंदो फुर फुर फुर। अरे ये छोरा जेके निमाज़नि जा जूता ऐं बूट खणंदा आहिनि। बस तो सां दिलि आहे तंहिं करे बर्दाश्त कयां अचां थो, न त चाचे जे रोकण खां पोइ बि अचां, बसि मजबूरी आहे। काव यूनिस जूं घर मोटण जूं ऐं कामयाब कारवाई जूं तव्हांखे लख लख मुबारक हुजनिव। खेर मुबारक बाबा, खेर मुबारक, खेर सभिनी तरफ़ां खेर मुबारक चई कोन थो। ख़ैर हिकिड़ो को अहिड़ो कारनामो हुजे त मूंखे यादि बि हुजे, अहिड़ियूं खोड़ कारवायूं कयूं, खोड़ कारनामा यादि बि कोन था अचनि। खेर मुबारक, खेर मुबारक। जमादार साहब ॿ त हणंदे न। न इन में राड़ुनि जी कहिड़ी ॻाल्हि आहे? लांती माण्हू आहे। अरे मां असुल खां वठी बहादुर ऐं ईमानदार माण्हू आहियां, स्ट्रॉन्ग मैन। जमादार अॼु भला खिलाणे जे मूड में आयो छा? न छा मतिलबु आहे तव्हांजो? हा खिलाइण जो छा? इन जो मतिलबु त मुंहिंजे बहादुरी ऐं ईमानदारी जा वाक़िया तव्हांखे खिल भोग मज़ाक थी लॻे? जमादार साहब हाणे छॾियो खणी हिननि पुराणनि ॻाल्हियुनि खे, का मिठाई घुरायो पंहिंजे कामयाबी जी। हा खोड़ खोड़ मिठायूं, खोड़ मिठायूं साजन, खोड़ मिठायूं। हीअं कर मिठाई वठी आ, 100 अथई, 80 जी मिठाई वठी आ, उनमें बाक़ाइदे मटे सटे पाणी में विझूं। गर्मी लॻी पई आहे ॾाढी। ॿुध 10-20 अथई हिन में खीसे में न, लीमा बि वठी जा, उहो अञा मज़ो कंदा हुनखे। वठी वारो कर के थो ईअं न साहब इहा मिठाई न ॼमूं, रसगुल्ला, जिलेबी खाइण में जीअं दिलि बि ठरे। अच्छा इहा मिठाई था चओ? हा ठीकु आहे। 100 रुपए पुरते कर 100 कर। उहा मिठाई पोइ कॾहिं न कॾहिं तव्हांखे ज़रूरु खाराए बि। दुआ कयो की मिठाई दुकान ते छापो लॻे। खाराए बि खोड़ खाराए बि। गॾो पर कंहिंजो गॾो छुड़ियो आहे? वारो कयो जमादार, वारो कयो ॿधोसि, कंहिंजे फसल जी बेल न करे। हाँ तुक ई न मिलियो। ॻाल्हि त ॿुध सिपाही सियाणा, तूं जो हिते ॻाल्हाइण भला ज़रूरी हो? मज़ूरी पर मां छो कयां मज़ूरी? मूंखे पंहिंजी शहनशाही ड्यूटी आहे। सिपाही सियाणा
तोखे मोचड़नि जी ज़रूरत आहे मूं सम्झां थो छो बि सख़्त खां सख़्त अड़े सचूं त खणी आवनि था वक़्तु जमादार जंहिं ॾींहुं न मुंहिंजो वक़्तु खुलियो उन ॾींहुं ॿुधंदे त सिपाही सियाणो सूबेदार थी वियो। माण्हुनि खे पंहिंजे आमालनि जी सज़ा मोए खां पोइ मिलंदी आहे। असां कहिड़ो वॾो कबीरा गुनाह कयो आहे जो जीअर ई असांखे पंहिंजे अमलनि जूं सज़ाऊं हिते मिलणु शुरू थी वयूं आहिनि। ओॾो लाइ बि बचाए मालिक सभु जज़ाऊं हिते। मां हिकिड़ी सोच में परेशान आहियां त जायो छो आहीं इनखे बि रब जी रज़ा सम्झी चल। ओ रन इहा ॻाल्हि डाहे तो महिरबानी करे फ़िलहाल मात करे। मां हिन सोच में परेशान आहियां त जमादार जो छापो कामयाब कीअं थियो जॾहिं त ज़िंदगीअ में कामयाब ई न थियो आहे। अदा औलाद जो मसइलो आहे, ॾींहुं राति कोशिशि कई हूंदई तॾहिं त कामयाब थी वियो न। मां कोन मञींदुसि हिन ॻाल्हि खे, चकर ज़रूर आहे खबीसा। माण्हुनि खे औलाद प्यारो आहे, तो वांगुरु संग दिलि न आहिनि। अलाए मुंहिंजो बचिड़ो किथे हूंदो। अदी किथे वरी किथे हूंदो, इते पियो धिका खाईंदो हूंदई मुंडेल सां गॾु। अॻी मां जेकॾहिं हाणे सच पुछी न त हिन दिलबर खे पुटु सॾाईंदे मूंखे शर्म थो अचे। जेको तोखे ज़िंदगी में आयो ई कोन थी, हाणे वरी किथां ईंदे? एॾो कुर्तो बि न आण। थी सघे थो ख़ुदि न छोरे जा बि इहे ई वीचार हुजनि, हुनखे मथां शर्म ईंदो हुजे तोखे पीउ सॾाईंदे। इहो मां कोन थो चवां, इहो दिलबर जी सोच जी ॻाल्हि थो कयां। बस अदा खमीसा जहिड़ी ही मुंहिंजी पिटल तहिड़ी आहे दिलबर जी जो हिन कंजूस वटि अची पातासीं। फाथो त मां आहियां तव्हां मां, जेकॾहिं तव्हांजी मर्ज़ीअ ते हलां हा न त हिन महिल मेवा सां गॾु झोपड़ी में वेठो हुजां। हाणे बि मतां ईअं ई थिए। मुंहिंजो मतिलबु आहे त जेको हाणे थियणो सो थी वियो। हाणे ख़ाली ॾोरापन में त को फ़ाइदो कोन्हे न। घटि में घटि अंदर जी बाहि त ठरे थी न। माठ करे अंदर जी बाहि ते बाल्टियूं पाणी जी विझी छॾे, बाक़ी कुझु कोन थींदई। अरे छोरा दिलबर हिकु ॻाल्हि त ॿुध, तूं अॼुकल्ह कंहिंजे ढगनि सां आहे ॻोठ में नज़र ई कोन थो अचे। मां छो ढगा चारींदुसि, बाक़ी न जेको तोसां हमराह गॾा इन जा शाहपरवा के ढोर जे भग सिंगल जहिड़ा थी। दिलबर ज़बान संभाले ॻाल्हाईंदो हुज, मूंसां चर्चा न कंदो हुज। तूं ॼाणींदो हुज, सेठ ॼाणींदो हुज। अरे उन चर्चो कोन कयो आहे, जेका ॻाल्हि उनखे नज़र आई उहा ई उन चई। सेठ ॻाल्हि ॿुधो, तव्हां ॿिन्ही जो गॾु हुजणु माना क़यामत जे निशाननि मां हिकिड़ी निशानी आहे। हिकु ॻाल्हि त ॿुध, तूं भला कॾहिं काइदो ठाहु कोठो हुजी जो तूं असां ते ठठोलू कंदो हुजी। हेॾा हिकिड़ी लपाट वरी बि हेॾा हणाए त बूथ फिराए छॾींदो हुजाए। अरे मुंहुं हथ जा फिरणी जो हीअं फिरंदो फुर फुर फुर। अरे ये छोरा जेके निमाज़नि जा जूता ऐं बूट खणंदा आहिनि। हा सेठ, ॻाल्हि तूं बिल्कुलु सही थो करीं। हिकिड़े दफ़े न मां इटली जो बूट खयो, सफ़ा तुंहिंजे बूथ जहिड़ो हो। ॻाल्हाईंदो छा हुजी, सेठ जो बूथ वरी इटली जे बूट जहिड़ो हुजे। इटली जो बूट हुजे मन, सेठ जो बूट हुजे सुकल सफ़ा को कूड़ो हुजी। अञा बि तूं ॿिन पटी वारी चोपड़ चवंदो हुजी त पोइ ॻाल्हि बि मञींदो हुजे। अरे लच्छू निभागा कुछ लक्षण सिख जेके सॼी उमिरि कोन सिखे। छो हिन बेकार छोरे सां गॾिजी चर्चा शुरू कया थी। पहिरीं ॻाल्हि त मां वांदो न आहियां, ॿी ॻाल्हि त मां मसरूफ़ आहियां अॼुकल्ह कंहिं सोच में। ॾिसजो तव्हां ॾिसजो, दोॾा फाड़े हिकु न हिकु ॾींहुं मां कंहिं कम सां ज़रूरु लॻंदुसि। उहो कॾहिं न कॾहिं थींदो हुजे न त तूं कमु कंदो हुजी। बाक़ी हर माण्हू इहो सोचींदो हुजे त हे हद हराम हुजे, जॾहिं थींदो हुजे पोइ तूं ॿुधाईंदो हुजी न कॾहिं न कॾहिं। पुट तुंहिंजे सुधरण ऐं कमाइण में अञा सदियूं लॻंदियूं सदियूं। तकड़ त मूंखे बि कान्हे का, मूं बि त चयो आहे कॾहिं न कॾहिं न। मूं वरी कहिड़ो सुभाणे चयो आहे रस्तो ॾियो त मां वञा। अॼुकल्ह जा रस्तो ॾियो तूं काहे वरी छा ते सॾ कई? हुकुम कर। हुकुम कोई बि कोन्हे। मां त रुगो पंहिंजी आङुरियुनि जी ताक़त पई चेक कयां त छा तूं मुंहिंजी आङुरियुनि जे इशारनि ते उथी वेही सघे थो या न। वाह जी इज़त थी करी मुड़ुस जी। इन में इज़त ऐं बेइज़तीअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे?
हरू भरू तो पंहिंजे दिल में करें तूं। बस तोसां दिलि आहे तंहिंजे करे बर्दाश्त थो कयां अचां थो। मतलब चाचे जे रोकण खां पोइ बि अचां बस मजबूरी आहे। मानीअ ते मुंहिंजो मतिलबु आहे मूंखे न माफ़ करे छॾ गुंडेल, मूंखे ख़बर ई कान हुई त तुंहिंजी मूंसां एतिरी दिलि आहे। फ़ाइदो थी वठी न, ख़बर अथई तॾहिं हिन ॻाल्हि जो फ़ाइदो थी वठी। जे दिलि हुजई आहे न मूंसां त वॻे जा 20,000 न ॾियां ॼण मूंखे तूं हरू भरू कूड़ा ड्रामा थो करे मूंसां। माना इज़त पैसे जी आहे, मिसकीन मोहबत कंदड़ मुर्स जी आहे, वॾी ॻाल्हि आहे। ठहियो हाणे ठहियो, माफ़ी त तोखां मां हूअं ई घुरां थी। ॾेॾर मुहांडरा जे माफ़ कंदे त तूं को लही कोन वेंदे। तोसां दिलि आहे तॾहिं माफ़ थो करे। हाणे मां हलां थो, चाचो ईंदो त पादर हणी पोइ जान छॾींदो। वञ भली, पर मूंखे पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾे, पोइ तूं वञजांइ। जे मां मरी वञा त तूं ॿी शादी त कोन कंदे न? मां तोसां कूड़ छो हलंदुसि, नसीब जी ॻाल्हि आहे। ऐं हूअ बि ख़बर थिए न अकेले माण्हू जी कहिड़ी ज़िंदगी आहे। भली वञी शादी कजांइ, पर जल्दी त कोन कंदे न, छो जो मूंखे विसारण में तोखे टाइम त घणो ई लॻंदो। सची ॻाल्हि कयां, जॾहिं त मां ॻाई आहे न त मां हिन महिल ताईं 3 शादियूं करे वेठो हुजां। छा? जी हा। चवें छा थो? जी हा। तूं मुंहिंजे हूंदे 3 शादियूं कंदे मां को मरी वई आहियां छा? ये असांजे ॻोठ जो पढ़ियल लिखियल नौजवान आहे, हिन सां तमीज़ सां ॻाल्हाईंदो कर। ईअं रही साईं, हिन मोचड़े बूथे के को ता मोचड़ो हणो बाक़ी मूंखां अबायो ज़ोर आहे। असुल में जुआ छा मुंहिंजो इश्क हुजे, हे जेका ताश हुजे न, हिन खां सवाइ मां न रही सघंदो हुजां। हा साईं, मतिलब त निभाग जी आदत तोखे ॼाए ॼम खां पयल आहे। केर बि कॾहिं बि कहिड़े वक़्त में केॾी बि थुक लानत करे न तो ते को असर कोन्हे। ईअं न सर? पुट यूंस, तूं जॾहिं का आयो आहीं तूं ॻाल्हाई कोन थो, छो भला? इन वीचारे के थारे न टप ॾिना हूंदा, पर मां जो आहियां तोसां ॻाल्हाइण लाइ। अदा, मां यूंस सां थी ॻाल्हायां, तूं विच में टपो न ॾे। अमा, मूंखे त लॻे थो मामू ॼाए ॼम खां वठी अहिड़ो आहे, सुबुह शाम हिन ते घरोड़ो लाज़मी आहे। मां सदको वञा पंहिंजे पुट तां, इन करे जो मूंखे ज़लील थो करे। न मुआ ॻाल्हाई उन लाइ चयमि, ॿियो त इहा बेइज़ती तुंहिंजी रोज़ थींदी आहे, इन ते माण्हू कहिड़ो गौर कंदो। अमा, मां बि चवां थो मामे खे नक में नोड़ी विझी कुता था छॾियूंसि, वाह जो मज़ो कंदो। यूनिस पुट, तोर मामो आहे या कारो रिछ जो नक में नोड़ी विझूंसि? हथ भलो वतो अथई, भाॼी वेठी बेइज़ती थी करी है, मां वेठो वरी ख़ुशि थो थियां। अलाह ॾिसे थो, अलाह ॾिसे थो, मूंखे बि नक न आहे जो मां वरी वरी तव्हांजे घर थो अचां। बिल्कुलु, अलाह बि ॾिसे थो ऐं असांखे बि हुकुम करे थो त हिन सां घटि न कयो। ऐं असांजी कोशिशि जारी आहे, रोज़ वेठा तोखे ज़लील कयूं। हाणे अदी मूंसां घणी कई अथई, ॿुधा मूंखे हाणे हिन ईद ते मूंखे गिफ्ट छा ॾींदव? हाणे तूं अखियूं बंदि कर 10 सेकंड, त पोइ मां तोखे ॿुधाईंदसि मां तोखे छा थी ॾियां। हाणे भली खोल। छा ॾिठई? कुझु बि न, इहो तुंहिंजो ईद गिफ्ट आहे, ठीकु आहे न? तो भाउ जो हुकुम आहे। इहो हेॾे छा ज़ादा ॿियो त मिड़ई ख़ैरु आहे न? हा मोतार, ॿियो मिड़ई ख़ैरु आहे, अवां त ख़ुशि आहियो न हेती हेती। अरे हेॾे जे रईस ख़ुशि न हुजे त तूं छा कंदे? हा वीरल, हीअ असांजे ॻोठ जो पढ़ियल लिखियल नौजवान आहे, हिन सां तमीज़ सां ॻाल्हाईंदो कर। ईअं रही साईं, हिन मोचड़े बूथे के को ता मोचड़ो हणो बाक़ी मूंखां अबायो ज़ोर आहे। आया मां तोखां वाकई ज़ोर। हा अरे हेॾे पोइ भला थी वञे तव्हांजो मुक़ाबिलो विर्द शहज़ादे सां मल। हा अरे हा हा, अचड़े मिरल अच, ॿह त बञाई, ॿह त बञाए अच। रईस, मां हिन खे मल जो न हिसाब किताब जो मुक़ाबिलो थो चवां।
ॾियण वारे खां ज़रूरु आहियां। हा कीअं भला ॾे तूं हिन खां हिसाबनि किताबनि में ज़ोर आ छा? हा ॾिसे कोन थो हिन खे त अंग्रेजी बि फुल ईंदी आहे। भोतार हिन वांगण बूथे खे कहिड़ी ख़बर त मां होशियारु आहियां, आई एम इंटेलिजेंट ग्रेजुएट। अड़े मीरल तूं सवेरे वञी बकरियूं चार, को गाओ कर गाओ। अरे हेॾे मीरल ॾिसे कोन थो इन लिखण पढ़ण जे करे शहज़ादे जे बूथ जा वार ई घसी विया आहिनि। हल साईं तूं भला सुवाल पुछ हिन खां, जेकॾहिं पाण खे तूं वॾो होशियारु थो सम्झी पुछेसि सुवाल। चङो चङो तूं मूंखे इहो ॿुधाए त 10 मूं 10 विया त घणा बचा? हा अड़े अरे ॻाल्हि त ॿुध, 10 मां 10 विया, बाक़ी छा बचो? बाक़ी चरियो सम्झो थी छा? अरे को सुवाल सही कर। मीरल ॾिस मां चवां थो ये वट सिट न ॾे, सिधो सुवाल करेसि न। चङो चङो भला हाणे ॿुध, तो वटि आहिनि 2 मानियूं, 2 मानियूं तूं खाई छॾियूं। भला ॿुधाए त तो वटि अञा घणी बचियूं? हा हा भाॼी जो वटो लानत खोड़ अथई। अरे मां भाॼी तोखे काथऊं चयो? मां त 2 मानियुनि जी ॻाल्हि कई। बस मूंखे सभु ख़बर आहे, मां कोन थो थोरो ई आहियां। हेॾे मूंखे तव्हां 2 जी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हिकु धी कृष्णी मां तोखे चवंदो हुजां तूं लच्छू खे हाणे माफ़ कंदी हुज। एहे बापू माफ़ त मां हुनखे ज़रूर करां, पर शादी मां हुन कॾहिं बि ना करां। हिकु बाक़ी तूं साबियो केरु शादी कंदो हुजे, तुंहिंजो दिमाग़ त सही हुजे न। हा हा सही हुजे मुंहिंजो दिमाग़। बापू जी तोखे एतबार न ईंदो हुजे त डॉक्टर खां मुंहिंजो दिमाग़ चेक कराईंदो हुजे। लच्छू जहिड़ो बि हुजे पर हुजे त मुंहिंजे भाउ जो पुटु न। हाणे हुनखे सजा बि मिली वई हुजे। कहिड़ी सज़ा मिली हुजे हुनखे? कहिड़ो हुनखे पुलिस ॿधो हुजे? जा हुनखे कोर्ट सज़ा ॾिनी हुजे बापू। मां हुन सजा जी ॻाल्हि न कंदो हुजां, पर असां त हुनखे घरां कढी छॾियो हुजे न। हाणे हू वॾो जलील थियो हुजे। बापू लच्छू खे जलील थियण जी का बि परवाह न हुजे। हाणे हू ॾाढो ख़ुशि हुजे, सेठ अजय जी चाबी जो हुन वटि हुजे। छा हिन महिल सेठ अजय पाण खे चाबी ते करायो हुजे छा? अजायो हुजे या को चाबी वारो गुॾो हुजे। बापू इहो मुंहिंजो मतिलबु न हुजे। पर सेठ अजायो मानी टुकुर त लच्छू खे ॾींदो हुजे न। लच्छू जे चवण में बि हुजे, मां इहा ॻाल्हि कंदी हुजां। सेठ मां चङाई जी का बि उमेद न हुजे। वधीक तूं पाण मूंखे सोचे सम्झी ॿुधाईंदी हुज त मां लच्छू खे घर अचण लाइ चवंदो हुजां। बापू तकड़ि न कंदो हुज, वधीक तुंहिंजी मर्ज़ी हुजे, मूंखे को बि एतिराज़ न हुजे। अणसुधरियल ॿिया बि घणा, पर तुंहिंजो जुगो ई अलॻि आहे लच्छू। छो माण्हू सुधरियल हुजे, अलाह जो ॾिनो सभु कुझु हुजे मूं वटि सिवाय गैरत जे। अरे रे असांखे चरियो सम्झो थी छा? न तोखे घर अचण ॾियनि, न को कमकार थो करी, सॼो ॾींहुं रुगो जुआ जे कॾ रुल रुला। असुल में जुआ छा मुंहिंजो इश्क हुजे, हे त का ताश हुजे न। हिन खां सवाइ मां न रही सघंदो हुजां। हा साईं, मतिलब त निभाग जी आदत तोखे ॼाए ॼम खां पयल आहे। केर बि कॾहिं बि कहिड़े वक़्त में केॾी बि थुक लानत करे न तो ते को असर कोन्हे। ईअं न सर? भला मूं तोखे कहिड़ी तकलीफ़ ॾिनी हुजे जो तूं मूंसां मगजमारी कंदो हुजी, या को ॿुॾे पलांद रहियल हुजे तॾहिं ॻाल्हि कंदो हुजी? अरे पलांद थींदा आहिनि जवाननि सां, जुआरनि सां न, जिन खे ज़मीर ई कोन हूंदो आहे। तूं भली जमीर वारो चवंदो हुजी या कमीनो चवंदो हुजी, पर जुआ मां हथ न कढंदो हुजां। चयो मी न तोखे त ताश छा मुंहिंजो इश्क हुजे, इश्क ताश छा। ॻाल्हि ॿुध, भला जेकॾहिं जीअरे हथ नथो कढी त मरण खां पोइ त कढंदे न, या कबर में बि ताश गॾु खई वेंदे न भागा। वसियत त कंदो हुजां त कबर में बि मूंसां गॾु ताश खे पूरींदा हुजो। अरे हाणे इहा दाफ़ न कर, दाफ़ न कर। ईअं नाहे चइबो रब नाराज़ थींदो आहे ॼट। इहा ॻाल्हि तुंहिंजी सही हुजे गुलाब, पर मुंहिंजी संगत इंतज़ार कंदी हुजे, मूं मां हथ कढंदो हुजे, मां छाला मां हलंदो हुजां। मां हथ कढंदो हुजे, मां हलंदो हुजां, वञी गुम थी मुंहिंजो छा बाबा।
कॾहिं न सुधरंदो कॾहिं न सुधरंदो जड़ा साईं